इमरान चांडियो जो चैनल आहे जी जी बिल्कुल नेट बोल्ट माशाल्लाह तव्हां सब्सक्राइब कयो आहे अञा ताईं त नाहे पर हाणे करिणो पवंदो न हाणे हिते ॿुधायो दोस्तों असां शोरूम अचूं पिया शोरूम खुले पिया लाइट वेल आहे गाॾी बीठी आहे मुंहिंजी क्लासिक मोटर लिखियल आहे हे होटल ते आया आहियूं होटल ते चांडियो थो नज़र अचे चांडे सां गॾु एजाज़ बुरड़ो बि थो अचे नज़र असलम भुट्टो बि वेठो आहे एजाज़ बुरड़ो बि वेठो आहे चांडियो वेठो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अब कहिड़ा हाल आहे भाई त तूं सुहिणो थो लॻे ॾाढो सफ़ा हां हाय छा थो लॻे वॾो सुहिणो थो लॻे भाउ मां चवां थो न मुंहिंजी स्क्रीन सुठी ईंदी आहे स्क्रीन हेॾा हे बि ओड़े हे भाई हे बि अब अस्सलाम वालेकुम वालेकुम अब कहिड़ा हाल थी बिल्कुल ठीक ठाक अब फ्रेश थो लॻी मला फ्रेश इन लाइ जो असां वियासीं KTN जी रिकॉर्डिंग ते हा ऐं पोइ उते असां नट बोल्ट जे लाइ हिकिड़ो व्लॉग रिकॉर्ड करे आया आहियूं वाह वाह नट बोल्ट लाइ हा बिल्कुलु हिकिड़ी सुपर स्टार पंहिंजे ज़माने जी हींअर बि आहे ऐं ख़ूबसूरत चहिरो जंहिंजो नालो आहे किरण अब्बासी अरे किरण अब्बासी इन सां साईं मूंखे मुलाक़ात खे तक़रीबन 8-10 साल थी अथई ऐं किरण अब्बासी तव्हांजे चैनल जे लाइ जेके नेक ख़्वाहिशात जो इज़हार कयो आहे उहो तव्हां ॿुधंदो ऐं तव्हांजा व्यूअर्स ॿुधंदा वधीक ख़ुशि थींदा वाह बाबा तोसां एजाज़ बुलो गॾु हुयो न बा तूं आहीं बाबा ॻाल्हि ॿुधो इहे तव्हां जेको हींअर चयो न 10 साल पर किरण जे हिसाब सां इमरान चांडियो जो ज़िक्र पई करे न ईअं पियो लॻे ॼण तव्हां कल्ह मुलाक़ात कई आहे अस्सलाम वालेकुम किरण अस्सलाम वालेकुम असलम साहब कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हां इहो ॿुधायो त तव्हां एॾो अरसो ग़ाइब बि रहियो वरी तव्हां अची वियो वरी छाइजी वियो ऐं इहा तव्हांजी मक़बूलियत जेका आहे सा उहा उन में तव्हां पाण खे किथे था फिट कयो पहिरीं ॻाल्हि त मां ग़ाइब न हुयमि मां थोरे अरसे जे लाइ गैप वरितो हुयो शादी थी वई नंढड़ी थी वई त उन खां पोइ जेको आहे मां वापसि आयमि थोरी हाणे वॾी थी वई आहे 4 साल जी थी वई आहे त पोइ मां घर में बोर पई थियां त मां सोचियो त वरी सां मीडिया जॉइन करणु खपे छो त हीउ उहो प्लेटफॉर्म आहे जिथे किरण खे किरण ठाहियो वियो आहे ऐं शोहरत मक़बूलियत मुंहिंजे लाइ मां इहो थी सम्झां त उहो अॼु बि मां उनखे जेकॾहिं सोचां थी त अॼु बि मूंसां गॾु आहे ऐं शोहरत हर इंसान खे हर वक़्तु मिलंदी आहे मां उनखे कॾहिं दिमाग़ ते उन तरह सां हावी न कयो मां सुठे तरीक़े सां पंहिंजो कमु कयो मां पंहिंजो 100% ॾिनो हर किरदार खे बख़ूबी निभायो अच्छा इहो ॿुधायो त तव्हां टेलीविज़न जी स्क्रीन ते तव्हां राज कयो आहे लेकिन तव्हां यूट्यूब चैनल्स खे वॉच कयो आहे उते असांजो नट बोल्ट जो चैनल आहे बिल्कुलु मां ॾिठो आहे ऐं मां समटाइम्स ॾिसंदी आहियां कुझु मज़ेदार शयूं बि नज़र ईंदियूं आहिनि मां इलाही इंजॉय कंदी आहियां त तव्हां जेको आहे नट बोल्ट चैनल जे लाइ छा चवंदो अस्सलाम अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक नाज़रीन अॼु किरण अब्बासी मुंहिंजो इंटरव्यू वरितो आहे ऐं यकीन कयो त इहो इंटरव्यू न लॻो ईअं लाइव कचहरी ॾाढो मज़ो आयो Thank you so ऐं much. माशाल्लाह तमामु सुठो कमु थी करे जज़ाकल्लाह, thank you. सुठो थी ॻाल्हाए जीअं आवाज़ में मिठास आहे ईअं तबियत में बि मिठास आहे ऐं मूंखे का बि न त मां बोर थी वेंदो आहियां इंटरव्यूज़ में ऐं मूंखे ॿुधाई त 2 कलाक कचहरी थियणी आहे त मां 2 कलाक जो ॿुधी ॾाढो परेशान थी वियुसि पर न अक्सर यकीन करे कयो माण्हू जॾहिं- थोरो परेशान थींदा आहिनि त यार 2 कलाक छा कचहरी कंदासीं बिल्कुलु। पर मुंहिंजी कोशिशि इहा ई रहंदी आहे त इंसान सां जेका बि ॻाल्हि कजे उहा अहिड़ी कजे जो हू पाण बि फील करे त हा यार मां कंफर्टेबल फील थो कयां पियो मतिलबु काई अहिड़ी उबती सुठी ॻाल्हि न ऐं सुठे अंदाज़ में ॻाल्हि कजे अच्छा हाणे जेको तव्हां ख़बर आहे इमरान चांडियो जो चैनल आहे जी जी बिल्कुलु नेट बोल्ट माशाल्लाह तव्हां सां सब्सक्राइब कयो आहे अञा ताईं त नाहे पर हाणे करिणो पवंदो न हाणे हिते ॿुधायो पाण बि कयो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो जी व्यूवर्स त यकीनन तव्हां नट बोल्ट जा कुझु वीडियोस ॾिसंदा हूंदा इंजॉय कंदा हूंदा मां अॼु खां इन चैनल खे सब्सक्राइब थी कयां पई ऐं बेल आइकन खे तव्हां प्रेस कजो बेल आइकन खे म्यूट न रखिजो उनखे जेको आहे वॼण ई ॾिजो त जल्दी सां तव्हां बि सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे फ्रेंड्स ऐं फैमिली खे बि चओ नट बोल्ट खे सब्सक्राइब कनि थैंक यू वेरी मच किरण थैंक यू वेरी मच एजाज़ मां जॾहिं बि ग़रीब चांडे सां गॾु हूंदो आहियां न हा त कुदरती ॻाल्हि आहे त मुंहिंजे चहिरे ते रौनक अची वेंदी अब हे जोड़ी वरी तूं हेॾे थो ठाहे या हेॾे थो ठाहे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कर ॿिन्ही पासे ॿई पासा हा, हो विच कुटो ई हो टिकटॉक हा हे व्लॉग हे व्लॉग हे टिकटॉक भला बस हिकिड़ो सवाल आहे तोखां नथो कयां असलम थो कयां असलम किरण भला सुहिणी लॻे पई किरण माशाअल्लाह अॼु बि उहो ई नज़र अचे पई जीअं असांखे तक़रीबन 10-12 साल पहिरियों आहे हा यार किरण जूं अखियूं माशाअल्लाह कमाल जूं आहिनि एक्चुअली हीअ वाहिद आर्टिस्ट आहे जंहिं पाण खे
ॿियनि आर्टिस्टनि जे मुक़ाबले में मेंटेन रखियो आहे। यार मैंने ॿ टे प्रोग्राम ॾिठा आहिनि, होस्ट भी तमामु सुठी आहे ऐं एक्टर त कमाल आहे, हिन गाना भी क्या मॉडल भी कमाल अथई। दोस्तो हे बोर्ड जे मथां जे बोर्ड अलाए कंहिंजो किरियो आहे, हाणे हे दोस्त हुनखे किरे थो लाहे थो, ॾिसूं हे किरे थो या न। हे लही आयो बोर्ड भाड़े वा सीधी सॼो ॾींहुं लॻो पियो या तॾहिं बि न लया। ये रशीदन जा कम। दोस्तों अॼु के ॾींहं जी ये पहिरीं टिकटॉक आहे, लाइट बि अची वई आहे हिन ॻाल्हि ते। अब चंडा टिकटॉक ॾिसजांइ इजाज़त जीअं इस्लाम ई, ठीकु आहे? अब कयूं रेडी हो? ओके 1 2 फास्ट अथव 3। यार मुंहिंजो किथे रिश्तो त करा। अरे तूं टे छाजू ठेला जू उहे टई वीचारियूं मरी वियूं। कीअं मरी वियूं? पहिरीं ज़ार खाधी, ॿी ज़ाल बि ज़ार खाधी, टी खे मां मारियमि, टी खे तूं छो मारियो? उहा ज़ार न खाए पई न। यार दोस्तों ये अॼु ॿी टिकटॉक आहे अॼोके ॾींहं जी, ऐं असलम ऐं इजाज़त जे दरमियान आहे। 1 2 3। हमारे इस तोहफे को अमानत का नाम देकर गाली मत तोहफा देने वाले की नीयत देखी जाती है, उसकी कीमत। दोस्तों ये शहराज जो फ्राईवेल आहे, इन जो कड़ो जेको ख़राबु थी वियो इन करे स्टार्ट सही न पई थिए, उहो ठही वियो। 800 रुपया हिकिड़ा ख़र्च थिया ऐं 800 रुपया ॿिया ख़र्च थिया आहिनि। महिनत मतिलबु न वरिती, बहरहाल हाणे ओके आहे। हीअ आहे उहा शेराड जंहिंजो फ्राईवेल खणी वियासीं असां, ठही आयो आहे। हे खुली पई आहे गाॾी ऐं हिन जो गियर जेको लाथो अथऊं हिन पासे ॾांहुं लाथो अथऊं, ऐं तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो टायर निकितल आहे हितां, हाणे बाक़ी कलाकु ॾेढ खनि लॻंदुसि, गियर पियो आहे। अंदरों ई साफ़ु आहे, ॾिसो अंदरों गाॾी सही आहे, मिली बि सही पैसनि में आहे। पोयां बि सुहिणी आहे, बॉडी हिन इलाही सुहिणी आहे, 2 डोर आहे शेराड। ऐं हीअ बलीनो बीठी आहे, हिन में मां आयो आहियां। हीअ गाॾी मां फ़िलहालु पंहिंजे यूज़ जे लाइ रखी आहे, छो जो गाॾी में को कमकार न आहे, AC बि सही अथसि, भली आहे, साफ़ु सुथरी गाॾी आहे। दोस्तो हीअ गाॾी ॾिसो, हीअ मुंहिंजे ब्लॉग में ॿियो दफ़ो गाॾी आई आहे, सर्विस ते बीठी त वरी मां रिकॉर्ड कयो थी मांसि। हे ॾिसो हीअ पुराणो मॉडल आहे, 82 जो मॉडल आहे, हिनखे हिननि स्पोर्ट ठाहियो आहे। अब तूं ड्रेस हीअं पाती आहे, ॼण हिन गाॾी जो ड्राइवर ई तूं आहीं। हा हाय हाय कसम सां लॻे थो हिन गाॾी जो ड्राइवर तूं। ड्रेसिंग जेका कई थी न हिन कलर जी, स्टार्ट थींदई? सही ॿुधाए, स्टार्ट करणु ईंदई? अरे वाह, त स्टार्ट स्विच ते आहे। पोइ हिते कर भला थोरो ॾिसूं। दोस्तो तोते खे गर्मी पई थिए, असां हुनखे पाणी रखी ॾिनो आहे, पर हिन में हाणे वेही रहियो आहे, ॼण हिन जो स्विमिंग पूल थी वियो आहे। हीउ निकिरे ई नथो। चुचू चुचू मिनसा छा थो करे? मैंने स्टूल पे बैठो। स्कूल ते बैठो ना है, पानी में छा थो करे? पानी में ये ना पानी में ना पानी मुंह में जे साफ तो करे, पानी के मुंह साफ तो करे। अच्छा हाणे ईमान का सवाल पूछो। ईमान चुचू पानी में छा थो करे? दर्द तो करे। मिनसा चती मुंह तो धोए। अरे मुंह तो धोए, ॾिसो तो धोए, पूरी बॉडी तो धोए। दोस्तों अॼु असां हिकिड़ी फिल्म जी टिकटॉक था ठाहियूं, ऐं लाइन लॻी पई आहे। आवा सिधो थी, असलम सिधो सफ़ा सिधो थी बि। हे सभिनी दोस्तनि प्लेटूं हथ में खयूं, ॾिसो था मानीअ ते लाइन आहे। हे वॾा वॾा अदाकार मानीअ ते लाइन आहे। अब तूं छो बीठो आहीं लाइन में? मूंखे इमरान भाई बीहारियो। इमरान भाई बीहारियो, तोखे केरु बीहारियो आहे? एजाज भाई। एजाज भाई बीहारियो, तोखे केरु बीहारियो आहे? मूंखे चिंटू बीहारियो आहे। चिंटू ओड़ी असलम बुटे। अब हे छा भला छा मूंखे अलाह जी मानी वठण आया हो, मसलो छा आहे? अब छा मसलो आहे? ख़रीद करण आयो मानी, लाइन वॾी थी वई आहे, हे अॻियां बीह रहियो आहे अची करे। ऐं दोस्तो ये टिकटॉक ठाहियूं पिया, आहे उस्ताद मानी पचाए पियो। अब आहे वॾी मशहूर टिकटॉक ठही मंगी छापर न डाकर। दोस्तो ये टिकटॉक शुरू था कयूं असां, लाइन सां बीठल आहिनि। अमिताभ बच्चन जी आवाज़ में 1 2 3।
हम भी वही हैं जो पीछे खड़े नहीं होते, जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है। न बंदा दोस्तों ये हम भी वहीं खड़े हो जाते हैं, लाइन वहीं से शुरू हो जाती है। अमिताभ बच्चन जो फेमस डायलॉग आवाज़ ज़बरदस्त ओके वाह। दोस्तों अम्मी जे घर आया हूँ, साहिल ऐं मां मुंहिंजो नंढो भाउ गुलफाम, हे गुलफाम साहिल अम्मी जे घर आया हूँ। ऐं अम्मी अम्मा ख़ुशि आहे? हा अलाए मां ॿुधो आहे त तूं अॼुकल्ह मच्छी बि खाए थी, कंडा बि कढे नथी। मच्छी खाई कंडा नथी कढे भला अम्मी? ईअं ई खाई थी वञा। ईअं ई खाई थी वञी? काॾे साहिल? हल पाणी पीअ। लाइट हली वई आहे, लाइट बल्कि अम्मी पूरे कराची में ई अथई। 4-5 कलाक कराची में लाइट ई कोन्हे भाउ। पर हे कामरान चौरंगी ते त वेंदी ई न। अम्मा हे त तूं सफ़ा इंडिया जी अदाकारा थी लॻी, रेखा रेखा थी लॻे। साहिल काॾे अचण सिट फ्रिज खे ॻोल्हे, तूं जेका शइ ॻोल्हे न उहा तोखे न मिलंदी पुटु फ्रिज में। छा थो ॻोल्हे? अरे हा यार साहिल इहो कढ, सरदो कढ। हा इहो कढी अच, छुरी बि खणी अच, कढी अच, छुरी बि खण। दोस्तों लाइट कोन्हे न त वरी मां तव्हांखे घर में बि ॾेखारियां। दोस्तों हे ॾिसो मुंहिंजे घर में अंबनि जो सीज़न थी रहियो आहे ऐं मुंहिंजी धीउ घणा अंब हिलाल करे चुकी आहे। ॾिसो खाइण जो तरीक़ो कीअं खाइबो आहे, कीअं खंडी खाई ॾेखार चङा। छा थी पीए जू? ओए अखियूं ॾिस कीअं थी करे ॾिसां अखियूं कीअं। दोस्त अंब जे खलूं इन ई ख़ाली ख़तमु कयूं न। हे जेको माण्हू वेठो आहे न हे दोस्तों वीडियो जे एंड में असां हमेशा चवंदा आहियूं जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। अॼु सब्सक्राइब चांडे को था करियूं, चांडियो चए थो मां सिखी वियो आहियां सब्सक्राइब। हाणे खिल न, चओ सिखी हुई न, हाल चओ दोस्तनि खे चओ सब्सक्राइब करियो न, चओ न जेकॾहिं वीडियो पसंदि आई त। हा जेकॾहिं वीडियो पसंदि आहे त हिनखे सब्सक्राइब करियो। छा कयो? सब्सक्राइब त न आहे, अञा बि इहो जुमिलो सिखियो आहे। छा सिखियो हुई? सब्सक्राइब जी जी कंहिं सेखारियो अथई? पाण सिखियो आहे। ॿुध सब्सक्राइब सब्सक्राइब छा? सब्सक्राइब हाणे हिकिड़ो दफ़ो चओ तेज़ चओ। सब्सक्राइब करियो। हा हिन वीडियो खे सब्सक्राइब करियो। हाणे इहो दोस्तनि ते था छॾियूं त तूं सही थो चए या ग़लति थो चए। ऐं तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ करे कैमरा ते हथु रख, अल्लाह हाफ़िज़ करे कैमरा ते हथु रख, डस कर। अबे ये क्या बन गए हो? ये कैसी शर्ट पाती थी? मुझे शर्ट जो पाती थी। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. Left me with the pieces of